पंहिंजे हिसाब सां दुनिया के अंदर मेहनत ऐं कोशिश में लॻल आहे। हर इंसान के पंहिंजे शोबे में ऐं पंहिंजी जाइ ते कामयाबी ऐं कामरानी की तलाश है। हर इंसान पंहिंजे वस ऐं ताक़त के मुताबिक वॾो ज़ोर लाए थो ऐं पोइ उहा मंज़िल नेठि माणे अचे थो जेको पंहिंजे ज़हन में सोचे थो। कंहिंजे ज़हन में इहो आहे त आउं हिकिड़ो कामयाब ज़मींदार थियां, बनी बारो फसल इन में हिकदमि मूंखे महारत हासिल थिए ऐं मुंहिंजा फसल इंतिहाई शानदार ऐं इंतिहाई वॾो नालो कमाइण वारा थींदा। अहिड़ा मिसाल मौजूद आहिनि जिन वटि पंहिंजी ज़मीन न हुई पर मकादा खणी महिनतूं करे कोशिशूं करे हिकिड़े ॾींहुं ज़मीनदार थी विया। को माण्हू चाहे थो त वॾो वापारी ऐं ताजिर थियां, पोइ कारोबार शुरू करण वक़्तु उन वटि पंहिंजा पैसा मौजूद न हुआ। ओधर खणी करे उन कारोबार शुरू कयो ऐं हिकिड़े ॾींहुं हू पंहिंजे तर पंहिंजे इलाइक़े पंहिंजे बाज़ार पंहिंजी मंडी जो वॾो वापारी बणिजी वियो ऐं हुन सम्झो त कामयाब थी वियुसि। को माण्हू दुनियावी तालीमी इदारनि जो रुख करे थो ऐं हुनजे ज़हन में इहा ॻाल्हि हूंदी आहे त मूंखे हिकिड़ो कामयाब डॉक्टर थियणो आहे। कंहिंजे ज़हन में हूंदो आहे त मूंखे हिकिड़ो कामयाब इंजीनियर थियणो आहे। कंहिंजे ज़हन में इहो हूंदो आहे त मूंखे हिकिड़ो बहितरीन आर्किटेक्चर थियणो आहे। मतलब हर एक माण्हू पंहिंजो ख़ासि ज़हन ठाहे करे माइंड ठाहे करे दुनियावी इदारनि जो रुख करे थो ऐं पोइ उते डॉक्टर इंजीनियर आर्किटेक्चर साइंसदान ऐं वॾा नाले वारा माण्हू पैदा थींदा ऐं सम्झनि ईअं था त असां कामयाब थी वियासीं। चंद मिसाल तव्हांजे साम्हूं पेश कया। कंहिं माण्हू खे उहिदे ऐं मर्तबे ऐं मक़ाम जी तलाश हूंदी आहे। कमीशन जा इम्तिहान पास करे ग़रीबनि जा ॿार वॾनि उहिदनि ते पहुचंदा आहिनि। अहिड़ा मिसाल बि असां ॾिठा। कंहिं माण्हू खे पंहिंजे इलाइक़े जी सियासत में ऐं हुकूमत जे कार वहिंवार में अॻिते वधण जो शौक़ु हूंदो आहे। पोइ हू पंहिंजे तर में पंहिंजे इलाइक़े में हिकिड़ो सुठो सियासतदान थी वेंदो आहे, नाले वारो थी वेंदो आहे, MP MLA थी वेंदो आहे। अर्ज़ करण जो मक़सदु इहो त हर हिकु माण्हू पंहिंजे शोबे में ऐं पंहिंजे ज़हन ऐं सोच जे मुताबिक़ कोशिश ऐं जिदोजहद कंदो आहे ऐं अलाह सां इहो दुनिया कोड़े आख़िरत जो वाइदो आहे त अलैसा लिल इंसान इल्ला मा सआ व अन सअयहु सौफ युरा। त हर इंसान खे उहो कुझु हासिल थिए थो जंहिंजे लाइ हू दुनिया में कोशिश करे थो ऐं हुनखे पंहिंजी कोशिश जो पंहिंजी महिनत जो फल मिली रहे थो, कामयाबी मिली रहे थी। पर मुंहिंजा भाइरो दोस्तो, ये सभु कामयाबियूं आहिनि। कारोबार जी कामयाबी, तालीम जी कामयाबी, पैसे दौलत जी कामयाबी, उहिदे ऐं मक़ाम ऐं मर्तबे जी कामयाबी, इन्हनि सभिनी कामयाबियुनि खे जॾहिं मौत सां ज़रब ॾिए थी त सारियूं कामयाबियूं ॿुड़ी ऐं सिफ़र थी वञनि। जॾहिं माण्हू दुनिया छॾे थो, अल्लाह जो क़तल क़ानून आहे, उसूल आहे, कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत। हर साह वारी शइ खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। जेको बि इंसान ॼाओ आहे मरण कान ॼाओ आहे, हिन दुनिया में कंहिंखे रहणो न आहे। पोइ अल्लाह जे इन उसूल जे तहत, इन क़ानून तहत जॾहिं इंसान ते मौत जो मरहलो ईंदो आहे त इंसान जूं इहे सारियूं कामयाबियूं ॿुड़ी थी वेंदियूं, सिफ़र थी वेंदियूं। जंहिं ॾींहुं साह जो पखी परवाज़ करे रूह हिन जिस्म जे पिंजरे मां आज़ाद थी वियो, तव्हांजी इहा डॉक्टरी, इंजीनियरी, प्रोफेसरी, तव्हांजो इहो वणिज वापार कारोबार, हर शइ ते रहिजी वञे। माण्हू सभु कुझु छॾे करे इहा दुनिया हलियो थो। अंदाज़ो लॻाए हिकिड़ो जीअरो जाॻंदो इंसान
पंहिंजे दुनिया जे ऐश ऐं इशरत में मसरूफ़ ऐं ग़रक़ इंसान ऐं दुनिया जा मज़ा माणींदड़, कुर्सी ऐं उहिदे ते वेहंदड़, माल ऐं दौलत रखंदड़, मलकुल मौत जॾहिं पहुचे थो, साह जी आख़िरी हिॾकी सां हुनजो रूह परवाज़ करे थो, सारियूं कामयाबियूं हुनजूं पूरी थी वञनि, सिफ़र थी वञनि, हर शइ ते रहिजी वञे, माल छा, दौलत छा, कुर्सी छा, उहिदो छा, मकान छा, हर शइ ख़तम। इन करे क़ुरान मजीद में सूरत अल कहफ के अंदर अल्लाह सुब्हानहु व तआला इरशाद फरमायो, अल माल वल बनून ज़ीनतुल हयात दुनिया, त दुनिया जो माल ऐं तव्हांजो औलाद, दुनिया जो तव्हांजो ज़ाहिरी मक़ाम ऐं स्टेटस, जंहिं ते तव्हांखे वॾो फ़ख्रु आहे, इहो सारो दुनिया जो सींगार अथव, दुनिया जो सींगार। सिंधी में पाण चवंदा आहियूं अखियुनि जो ढव, अखियुनि जो हिकिड़ो ढव आहे। हक़ीक़त इहा आहे त हे सारियूं शयूं फ़ानी आहिनि, ख़तमु थींदड़ आहिनि। वल बाक़ियातु सालिहात, रब फरमायो बाक़ी रहण वारी शइ, जंहिंजो नफ़ो इंसान खे हिन दुनिया में थिए थो, आख़िरत में थिए थो, उहे इंसान जा नेक अमल आहिनि। ख़ैरुन इंद रब्बिका सवाबन व ख़ैरुन अमला, जेके इंसान लाइ बहितर आहिनि, भला आहिनि, सवाब जे एतबार सां बि ऐं अल्लाह जी ज़ात में रहमत जी उम्मीद जे एतबार सां। माल हिते रहिजी वियो, दौलत हिते रहिजी वई, कुर्सी हिते रहिजी वई, माण्हूअ जो दुनियावी मक़ाम ऐं हैसियत हिते रहिजी वई। जॾहिं मौत जो परवानो पहुतो, इंसान दुनिया छॾे वियो, सारी शइ हिते रहिजी वई। रब फरमाए थो, जेकी शइ इंसान सां गॾु हले थी हुनजा नेक अमल। हाणे हिते मूंखे तव्हांखे बल्कि हर मुस्लमान खे सोचणु खपे, गौर करणु खपे। लम्हा फिक्रिया आहे, यानी गौर करण जो मक़ाम आहे, इबरत जो मक़ाम आहे, त जॾहिं मौत सां असांजूं सारियूं दुनियावी हैसियतूं ख़तमु थी वञनि थियूं, असांजो माल हिते, औलाद हिते, बच्चा ॿार हिते, कन्यूं हिते, कारोबार हिते, असांजूं महारतूं हिते, असांजो दुनियावी हैसियत ऐं मक़ाम हिते, त पोइ साण कहिड़ी शइ थी हले, गॾु कहिड़ी शइ थी हले। ऐं गौर त कयो त हिकिड़ो जीअरो जाॻंदो इंसान, हिन धरतीअ ते हलंदड़ फिरंदड़ इंसान दुनिया छॾे थो, त हुनजे पोयां कहिड़ियूं कहिड़ियूं तब्दीलियूं अचनि थियूं। जिन घरनि में उहो वॾे ठठ सां रही रहियो, उहे घर उन में ॿिया अची आबाद थी वेंदा। जिन ज़मीनुनि ते हुन ज़मींदारी कई, उहे विरासत जे ज़रिए ते में विराजो वञनि, ॿिया उन जा मालिक थी वञनि। घरवारी जेकॾहिं नौजवान आहे, इद्दत खां पोइ शरीयत हुनजो रस्तो आज़ादु रखियो, उहा ॿिए जे निकामी हलियो थी वञे। अंदाज़ो त लॻायो त माण्हूअ जो सॼी ज़िंदगी जो कमायल सुमर, सॼी ज़िंदगी जी कमायल इंसान जी मूड़ी, उनजी पूंजी, उनजो खज़ानो, उनजी दौलत हिते रहिजी वञे। का शइ साण नथी रहे, सभु शयूं हिते। हाणे सोचणो इहो आहे त कहिड़ी शइ आहे जेकी गॾु हले, कहिड़ी शइ आहे जेकी गॾु हले थी, ऐं जेकी गॾु हले थी, यकीन ॼाणो असुल दौलत आहे ई आहे। हीअ कंदव जंहिंजे पोयां असां ॾींहुं राति लॻा आहियूं। गॾु हले थी इंसान जी भलाई, इंसान जो ख़ैर, इंसान जा चङा अमल, ऐं उहे शयूं जेके नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे अहादीस मुबारका में बयान कयूं आहिनि, मरण खां पोइ बि जिन जो अजर ऐं सवाब इंसान खे मिले थो, उहे शयूं जेके इंसान सां गॾु हलनि। मशहूर वारो हदीस आहे, सुनन अरबानी जी रिवायत आहे, इदा मातल आदम, जॾहिं इंसान दुनिया छॾे थो त उनजे पोयां टे शयूं हलनि थियूं, उनजे पोयां टे शयूं हलनि थियूं। हुनजो अहलुहु व मालुहु व अमलुहु, हुनजो अहल, हुनजा अज़ीज़ करीब दोस्त अहबाब हुन सां गॾु हलनि था, हुनजो माल हुन सां गॾु हले। माल मतिलबु जंहिं ख़र्च ते हले थो, ज़रूरु हुनजे घरां निकिती आहे, हुनजो माल आहे हिते कुझु करे, ऐं उनजो अमल हुन सां गॾु हले थो। ॿ शयूं मोटी अचनि थियूं, माल मोटी आयो, जंहिं ख़र्च ते खणी वियसि ॿार मोटी आई, गाॾी सवारी ॿार मोटी आई, अज़ीज़ करीब मोटी आया। हिकिड़ी शइ बाक़ी रहे थी, पाण फरमायो यब्का अमलुहु, हुनजो नेक अमल, अमल हुनजो हुन सां गॾु रहे थो।
बल्कि हदीस के लफ्ज़ आमन अमल उन सां गॾु रहे थो, को जहिड़ो बि आहे। नेक अमल जे करे उन जो आहे त उहो क़ब्र में उन जो साथी आहे। नेक अमल जे करे उन जी क़ब्र कुशादी, हुन जा सवाल जवाब आसान, हुन जे लाइ जन्नत जी दरी खोली वञे थी, जन्नत जो बिस्तरो विछायो वञे थो, जन्नत जूं नेमतूं ऐं जन्नत जी ताज़गी हुनखे नसीब थिए थी। ऐं जेकॾहिं अमल बुरा आहिनि और बुरो अमल हुन जे लाइ क़ब्र जे अंदरि शामिल बणिजे। क़ब्र जी तंगी अलॻि, सवाल ऐं जवाब जी सख़्ती अलॻि, क़ब्र जो अज़ाब अलॻि। त मुंहिंजा भाइर ऐं दोस्तो, असुल जेको असांजो सरमायो आहे न, असुल जेकी दौलत आहे उहा कान्हे जेकी मूं ऐं तव्हां सम्झी आहे। दुनिया जो पैसो हुजे, दुनिया जी दौलत हुजे, दुनिया जो मालो मकाम हुजे, दुनिया जो उहिदो ऐं कुर्सी हुजे, दुनिया जो खर्च छांगर हुजे, दुनिया जो माल ऐं मकाम हुजे, दुनिया जूं नेमतूं हुजनि, ऐं जेकॾहिं मिली बि वञनि पोइ बि गॾु न आहिनि हलणियूं वञनि, किथे रहणियूं वञनि, गॾु कहिड़ी शइ हलंदी? रब फरमायो वल्बाक़ियातु सालिहात, बाक़ी तव्हांजा नेक अमल हलंदा। ऐं नेक अमल जो सिलसिलो बि इंसान जी हयाती में जारी सारी आहे। माण्हू मुबाहिद आहे, मुत्तबी सुन्नत आहे, तौहीद उनजी ख़ालिस आहे, अमल सुन्नत जे मुताबिक़ आहे, उन खां पोइ निमाज़ूं उनखे सवाबु मिले पियो जेसीं ताईं जहिड़ो आहे, रोज़ा जेसीं ताईं जहिड़ो आहे सवाबु मिले पियो, रखे पियो त मिलंसि पिया, ज़कात ॾे पियो उनखे सवाबु मिले पियो, हज करे आयो सवाबु मिले पियो, सदको ऐं ख़ैरात सवाबु मिले पियो, क़ुरान मजीद जी तिलावत सवाबु मिले पियो, ज़िक्र अज़कार सवाबु मिले पियो, खिदमत ख़ल्क़ कई सवाबु मिले पियो, सदको ख़ैरात कई सवाबु मिले पियो। पर जेको नेकीअ जो अमल कई अल्लाह साईं जो अजर ॾे पियो, पर ॾहूं ते ॾे थो। सूरह आराफ जे अंदरि रब फरमायो मन जा बिल हसनति फलहु अशरु अमसालिहा, जेको इंसान हिकु नेकी असांजे बारगाह में पेश कंदो आहे असां हुनखे अजर ऐं सवाब ॾहूं ते अदा कंदा आहियूं। उहो एॾो करीम आहे। पर जॾहिं इंसान दुनिया छॾे थो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो इरशाद पाक आहे, सही हदीस आहे, इज़ा मातल आदम इंक़ताअ अमलुहु, जॾहिं इंसान दुनिया छॾे थो त उनजे नेक अमलनि जो सिलसिलो ख़तमु, नमाज़ो ख़तमु, रोज़ा ख़तमु, सदको ख़तमु, ख़ैरात ख़तमु, खिदमत ख़ल्क़, हर अमल जो सिलसिलो ख़तमु। पर पाण फरमायूं टे शयूं अहिड़ियूं आहिनि कि जो अजर ऐं सवाब उनखे मिलंदो रहे। हिते बि करे इहो अर्ज़ु कयां त जेके दोस्त पंहिंजे तक़रीरनि में, पंहिंजे बयाननि में, पंहिंजे जलसनि में वॾे रोब ऐं ताब सां ऐं वॾे तन तराक सां इहा ॻाल्हि कंदा आहिनि त मियां अहिड़े हदीस ईसाल सवाब जा क़ाइल ई कोन्हनि, उन्हनि माण्हुनि जी इहा ॻाल्हि सरासर ग़लति बयानु कई। अहिड़े हदीस ईसाल सवाब जो क़ाइल आहे, मयत खे सवाब पहुचण जो क़ाइल आहे, पर उन तरतीब जे मुताबिक़, उन तालीम जे मुताबिक़, उन हिदायत जे मुताबिक़ जेकी हिदायत, जेकी तरतीब मिठे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कई आहे, ऐं उहो इन हदीस शरीफ़ जे अंदरि बयानु कयल आहे त जॾहिं इंसान दुनिया छॾे थो टिनि शयुनि जो सवाब हुनखे मरण खां पोइ मिलंदो रहे। नंबर 1 सदक़तन जारिया, सदका जारिया जो को बि कमु, मस्जिद तामीर कराई, मदरसो तामीर कराई, मुसाफ़िर खानो तामीर कराई, अस्पताल तामीर कराई, को नलको लॻाराई, को पाणीअ जो पीअण जो पाणी, साफ़ पाणी उनजो को एहतमाम कराई, कंहिंखे को रस्तो ऐं दस ॾिनाई, कहिड़ो बि अमल जेको सदका जारिया आहे, यानी अहिड़ो सदको जेको जारी हुजे, बंदि न थिए, जहिड़ी मस्जिद अची वई, मदरसो अची वियो, यतीम खानो अची वियो, मुसाफ़िर खानो अची वियो, अस्पताल अची वई, तालीमी इदारा जंहिंजे अंदरि दुनियावी तालीम, उहा तालीम ॾिनी वञे जंहिंमें इंसान जो फ़ाइदो थिए, इहे सारा सदका जारिया जा अमल पंहिंजी हयाती में करे वियो, मरण खां पोइ हुनखे अजर ऐं सवाब मिलंदो रहे। ऐं ॿी शइ और इल्म जी मुंतफ़ा हुई, इल्म छॾियो थो वञे जंहिं मां माण्हू फ़ाइदो कराइनि था। क़ुरान पढ़ाए वियो, शागिर्द तयारु करे वियो, हदीस शरीफ़ जी तालीम ॾिनाई माण्हुनि खे, वाज़ो नसीहत ऐं तबलीग कई, उलमा तयारु कयई, इल्म पंहिंजे पोयां छॾे वियो, इहा शइ हुनजे लाइ मरण खां पोइ हुनजो अजर ऐं सवाब रहे थो, इहा शइ हुनजे लाइ ख़ैर ऐं बरक़ात जो सबबु बणे थी। मरण खां पोइ क़ब्र जे अंदरि हुनखे अजर ऐं सवाब मिले थो। बल्कि इल्म त अहिड़ी शइ आहे जंहिंजी पूरी चेन ठहंदी वञे थी। मूं कंहिंखे पढ़ायो, उन ॿिए कंहिंखे पढ़ायो, उन ॿिए कंहिंखे पढ़ायो,
ता क़यामत उस्तादी ऐं शागिर्दी जो सिलसिलो हले थो ऐं जंहिं शागिर्द तयारु कयो उनखे सवाबु मिलंदो रहे। असांजे हिन दर जे अंदरि अबू मोहम्मद सईद मदीनी शाह राशिदी रहमहुल्लाह जी वॾी महिनत हुई। हुन वॾी महिनत करे मुफ़ाहिदनि जी हिकिड़ी जमायत तयारु कई, पंहिंजा शागिर्द तयारु कया। अॼु सिंध जे अंदरि लखनि जी तादाद में उहे ख़ुशनसीब माण्हू मौजूदु आहिनि जिन जा अक़ीदा अबू मोहम्मद सईद मदीनी शाह राशिदी रहमहुल्लाह जी महिनत सां ऐं कोशिश सां अक़ीदा सही थिया, अमल सही थिया, उन्हनि जूं ज़िंदगियूं सुन्नत जे मुताबिक़ थियूं। शाह साहब 96 में दुनिया छॾे विया, पर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे इन इरशाद जे मुताबिक़ अजर ऐं सवाब जो सिलसिलो इंशाअल्लाह जारी आहे ऐं ताक़त जारी रहंदो। अहिड़े नमूने सां उस्तादी ऐं शागिर्दीअ जो सिलसिलो आहे। प्यारे पैगंबर जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबा खे तालीम ॾिनी, सहाबा ताबईन खे तालीम ॾिनी, ताबईन तबा ताबईन खे तालीम ॾिनी। ईअं सिलसिलो हलंदो हलंदो उस्तादी ऐं शागिर्दी जो मूं ऐं तव्हां ताईं पहुतो आहे। इन सिलसिले जे अंदरि जेके उस्ताद रहिया, जेके पंहिंजे पोयां ही इल्मु छॾे विया, कहिड़ो इल्मु? क़ुरान ऐं सुन्नत जो इल्मु, क़ुरान ऐं सही हदीस जो इल्मु। इन इल्म खे जिन अॻिते वधायो, जिन हासिल कयो, सभिनि जे लाइ जारिया ख़ैर थी वियो, अजर ऐं सवाब जो सिलसिलो बची वियो। असां कोशिशि कयूं पंहिंजी ज़िंदगी में कम अज़ कम 2-4 माण्हू अहिड़ा हुजनि, हर आम मुस्लमान बि महिनत करे। जेकॾहिं तव्हां वालिद आहियो, क़ुरान मजीद पढ़ियल आहियो, त कम अज़ कम पंहिंजे औलाद खे सूरतुल फातिहा ताईं पाण पढ़ायो, जो सॼी ज़िंदगी में जेके नमाज़ूं पढ़ंदो उनमें तव्हांखे सवाबु मिलंदो रहंदो। एवढो नंढो मिसाल ॾिनमि, पर इन इल्म ऐं तालीम जे सिलसिले में त असां तव्हांजो हर हिकु माण्हू जो हिसो हुअणु खपे। जहिड़ो हाल आहे, वॾा मसइला उलमा जे लाइ, इम्तियाज़ी मसइलनि ते उलमा ॻाल्हाईंदा, फिक़ही ऐं पेचीदा मसइला दीन इस्लाम जा उन्हनि ते उलमा ॻाल्हाईंदा, पर हर हिकु मुस्लमान खे जेतिरो इल्मु आहे, जेतिरी ॼाण आहे, उनखे पखेड़े त जीअं उनजे वफ़ात खां पोइ उनखे अजर ऐं सवाबु मिलंदो रहे। ऐं टी शइ पाण फरमायूं, अवलदुन सालिह यदू लहू, नेक ऐं सालिह औलाद जेको हुनजे वफ़ात खां पोइ हुनजे लाइ दुआ घुरे थो, इन जो अजर ऐं सवाबु हुनखे मिलंदो रहे। इहा उहा शइ आहे जंहिं मां असांजो हर हिकु मुस्लमान भाउ मुस्तफ़ीद थी सघे। सदका जारिया जा वॾा वॾा कम मालदार कंदा, इल्म जो ठीकु आहे उलमा कंदा, आम माण्हू करे सघे या न करे सघे, पर वलद सालिह, नेक सालिह औलाद हर हिकु मुस्लमान नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत जे मुताबिक़ शादी करे थो, निकाह करे थो, औलाद हुनखे थिए थो, हू पंहिंजे औलाद खे तालीम ॾे क़ुरान ऐं सुन्नत जी। इहो औलाद हुनजे लाइ वफ़ात खां पोइ दुआ घुरंदो, नमाज़ूं पढ़ंदो, सदका ख़ैरातूं कंदो, पर जेको बि अमल कंदो उन अमल जे अंदरि अॻे अमल जो हिसो ज़रूरु हूंदो। अजर ऐं सवाब जो चाहे उहो नियत करे या न करे, औलाद जेको बि नेक अमल कंदो आहे, अल्लाह सुब्हानहु व तआला पंहिंजे फज़ल सां हुनजे अॻे अमल खे अजर ऐं सवाब अता कंदो आहे। बेशुमार दलील मौजूद आहिनि। सुनन अबी दाऊद जी हिकु हदीस है कि सही समझ सां सुनन अबी दाऊद जे अंदरि मौजूद आहे, उहा पेश कंदुसि त हिकु माण्हू जेके क़ब्र जे अंदरि अज़ाब थिए थो, क़ब्र जे अंदरि हुनजे गुनाहनि जे करे हुनखे अज़ाब पेश थिए थो, कुझु वक़्त खां पोइ हुनजे अज़ाब में हल्काई कई वञे थी, तकलीफ़ कई वञे थी, पूछे थो, सवाल करे थो फ़रिश्तनि खां, मां गुनाहगार माण्हू हुउसि, मूं में त ऐब हुआ, ख़ताऊं हुयूं, ग़लतियूं हुयूं, ऐं मूंखे अज़ाब थी रहियो, हीअ अज़ाब में हल्काई मूं ते छाजे लाइ आहे, हीअ अलाह जी रहमत मूं ते छाजे लाइ आहे, हीअ रब जे तरफ़ां अज़ाब जी हल्काई ऐं तख़फ़ीफ़ छाजे लाइ आहे, त हुनखे ॿुधायो वेंदो आहे त इस्तिग़फ़ारी वलदिक लक, तुंहिंजो औलाद तुंहिंजे वफ़ात खां पोइ तुंहिंजे लाइ मग़फ़िरत जूं दुआऊं घुरे, तुंहिंजो औलाद तुंहिंजे लाइ मग़फ़िरत जूं बख़्शिश जूं दुआऊं घुरे पियो, तुंहिंजे औलाद तुंहिंजे लाइ बख़्शिश जूं दुआऊं घुरियूं आहिनि, अल्लाह ताला खां तुंहिंजे लाइ मग़फ़िरत घुरी आहे, उन्हनि जे दुआउनि जे करे रब तो ते पंहिंजे फज़ल जी पालोड़ कंदे तो ते हीउ अज़ाब हटाए छॾियो, उनजी बख़्शिश कई आहे। यानी नेक सालिह औलाद जूं दुआऊं, नेक सालिह औलाद जा अमल, उनजो फ़ाइदो इंसान खे क़ब्र जे अंदरि बि थींदो रहे। तंहिं करे मुंहिंजा भाइर दोस्तो, असां पंहिंजे औलाद खे जहिड़े एहतमाम सां ऐं जेतिरी कोशिश सां दुनियावी तालीम ॾियूं था, ओतिरी कोशिश असांखे दीनी तालीम ते ॾियणु घुरिजे। उहो असांखे हक़ आहे औलाद जो, असांखे फ़र्ज़ु आहे। तव्हां दुनिया जहान जो औलाद खे डिग्रियूं वठी ॾियो, हुनखे भले घर में रहायो,
भलो खाधो ऐं ख़ुराक उनखे खारायो, सुठो लिबास उनखे पारायो ऐं उनखे शहज़ादनि वांगुरु रखो। पर जेकॾहिं मुंहिंजा भाइरो तव्हां उनखे क़ुरान ऐं हदीस जी तालीम न ॾिनी आहे त तव्हां पंहिंजे पाण ते त ज़ुल्म कयो, पर पंहिंजे औलाद ते वॾे में वॾो ज़ुल्म कयो। माण्हू दाऊं कंदा आहिनि, औलाद जंहिं महिल नौजवान थींदो आहे शिकायतूं कंदा आहिनि त हिननि खे खारायोसीं, पीआरियोसीं, पढ़ायोसीं, लिखायोसीं, अॼु अहिड़ा नाफ़रमान आहिनि जो पाणीअ जो गिलास बि नथा पीआरीनि, तकलीफ़ ॾियनि था, नाफ़रमानी कनि था, चयो नथा मञनि। असल में नक्स हूंदो आहे, ख़राबी हूंदी आहे वालिदैन जी तरबियत करण में। तव्हां हुनखे खाराए पीआरे त जवान कयो, हुनखे लिबास त भलो पारायो, हुनखे घर त बहितरीन ॾिनो, हुनजी दुनियावी तालीम ते त वॾा ख़र्च कया। माण्हू कर्ज़ खणी करे पंहिंजे औलाद खे दाख़िलियूं पढ़ाईंदा आहिनि, कचहरियूं कंदासीं, 8 लख रुपया ॾिनासीं, फलाणी डिग्री जे लाइ असां 10 लख रुपया भरिया, असां 16 लख रुपया भरिया। पर उन साॻे औलाद खे हर हिक ॻोठ जे अंदरि, हर हिक शहर जे अंदरि, पर हर हिक महले ऐं पाड़े जे अंदरि जेकी मस्जिद क़ाइम आहे, जिते फी सबीलिल्लाह क़ुरान ऐं हदीस जी तालीम मिले थी, असां उते कोन वञूं। असीं दीनी इदारनि सां तालुक़ रखण वारा माण्हू ऐं माण्हुनि जी दिलचस्पी छा आहे, शिकायत जे तौर ते अर्ज़ु थो कयां, हक़ीक़त बयान थो कयां। हिकु त पंहिंजे औलाद खे दीनी तालीम ॾियारी में कोन घटि हूंदो आहे, भई मौलवी थींदो खाईंदो किथां, हालांकि मौलवी खे बुख नंढो आहे। मौलवी ॿियनि खां वधीक सिहतमंद तवाना हूंदा आहिनि, तंदुरुस्त हूंदा आहिनि, माशाअल्लाह खाईंदा आहिनि, अलाह खाराए थो पंहिंजे फज़ल सां। रिज़्क़ जो ज़िम्मो अलाह खयो आहे, परेशान छो था थियो? रब ने फरमायो वला तक़्तुलू औलादकुम ख़श्यत इमलाक़, पंहिंजे औलाद खे बेरोज़गारी डप खां न मारियो। नामुनज़्ज़िक़ुम वइयाकुम, असीं अवल उन्हनि खे रोज़ी ॾियूं था, पोइ तव्हांखे ॾियूं। राज़िक़ त रब जी ज़ात आहे। मौलवी को बेरोज़गार तव्हां ॾिठो आहे? दुनिया जहान एतिजारी मुज़ाहिरा कनि था, दुनियावी माण्हू, डिग्रियुनि वारा, दुनिया जहान जा माण्हू पंहिंजूं डिग्रियूं खणी करे डिग्रियूं साड़ीनि पिया, एतिजाज कनि पिया, रैलियूं कढनि पिया। बेरोज़गार आहियूं, हुकूमत असांखे रोज़गार ॾे। मौलवी तव्हां कोन ॾिसो थो कॾहिं, ॾिसो था त ॿुधायो कॾहिं बि न। छो त राज़िक़ अलाह जी ज़ात आहे। जॾहिं इंसान पंहिंजे पाण खे अलाह जे दीन लाइ वक़फ़ कंदो आहे, रब हुन जूं दुनियावी ज़रूरतूं पंहिंजे फज़ल सां पूरियूं कंदो आहे। मन कान लिल्लाहि कान अल्लाह लो वल्लज़ीन जाहदू फीना लनहदियन्नहुम सुबुलना, जेके असांजी राह में कोशिश कंदा आहिनि, असां हुनजी सही हर वात, हर मसलो सिधो ऐं सौ करे छॾींदा आहियूं। व इन अल्लाह लमअल मुहसिनीन, ऐं अल्लाह साईं जी मदद हमेशह नेकोकारनि सां गॾु आहे। रब जी ज़ात ते तवकुल ऐं यकीन हुजे, दुनियावी तालीम ॾियारियो खां को मसलो न आहे, इहा शइ ज़रूरी आहे, वक़्त जी हिकिड़ी ज़रूरत आहे, पर ख़ुदा पंहिंजे औलाद खे दीनी तालीम खां महरूम न रखो। न त दुनिया छॾे वेंदव, इहो औलाद खे तव्हां खाराए पीआरे जवान कयो, ऐं उन खां पोइ तव्हां उनजे लाइ मरण खां पोइ पंहिंजूं मिल्कियतूं छॾे वियो, जाइदादूं छॾे वियो, बैंक बैलेंस छॾे वियो। इहो औलाद तव्हांजो न रबी जे लाइ कोन पढ़ंदो जेकॾहिं तव्हां हुनजी दीनी तरबियत न कयो। ऐं माण्हू चवंदा आहिनि साईं असां हिकिड़ो वक़फ़ कंदासीं, हिकिड़ो छो था वक़फ़ कयो? तलबुल इल्मी फरीज़तुन अला कुल्लि मुस्लिम, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो इरशाद है त दीनी तालीम जो हासिल करणु हर मुस्लमान ते फ़र्ज़ आहे। सभिनी खे तालीम ॾियो, सभिनी, पंहिंजे वॾे पुट खां वठी आख़िरी पुट ताईं सभिनी खे दीनी तालीम ॾियो। जॾहिं दीनी तालीम ताईं हुननि खे ॾींदो, अलाह साईं जी दुनिया पाणी चमकाए छॾींदी। कणिक करण वारे खे अनाज सां गॾु कुह मिली वेंदो आहे। अहिड़े नमूने सां जेको माण्हू दीन लाइ पंहिंजे पाण खे वक़्फ़ कंदो आहे, अलाह साईं हुनखे दीन त ॾींदो, पर दुनिया हुअं ई अता करे छॾींदो। इहो ख़ौफ़ न को त असांजा बच्चा खाईंदा आहिनि, दीनी तालीम हुननि खे ज़रूरी ॾियो। पर रुझान इहो आहे त ॻोठ जी आबादी जेकॾहिं फ़र्ज़ु कयो 50 घरनि ऐं उन्हनि जे अंदरि 100-125 ॿार, मस्जिद जे अंदरि 20-25 थी वेंदा। असांजे रिहाइशी मदरसनि जो हाल तव्हांखे ॿुधायां थो। असांखे जेको हीअ उम्मत असांखे जेके ॿार ॾींदी आहे ॻोल्हे करे, जेको शरारती हूंदो आहे मोकिल मदरसे में, ज़हन जॻो आहे मोकिल मदरसे में, जेको चयो नथो करे मोकिल मदरसे में, पोइ शाबाश आहे दीनी इदारनि जे मुंतज़िमीन खे, मोहतमिमनि खे, ऐं ख़ासि करे उस्तादनि खे, जेके शरारती जदा कमज़ोर ॿार पढ़ाए करे हाफ़िज़ आलिम बनाए करे तव्हांजे साम्हूं पेश कंदा। ऐं जॾहिं तव्हां सुठो सम्झी ऐं ॾाढो समझदार सम्झी वॾियूं फीसूं ख़र्च करे पढ़ायो था, डिग्रियूं खणी बेरोज़गार वठंदा फिरंदा।
न रोज़गार न ॿिए जी ख़िदमत न का फुटी वञे त इन रविश खे असीं तब्दील कयूं पंहिंजो औलाद चाहे ज़हीन आहे चाहे ज़हनी तौर ते कमज़ोर आहे सिहतमंद आहे चाहे हुन में का मज़बूरी आहे जहिड़े नमूने सां तव्हां दुनियावी तालीम लाइ फ़िक्रमंद आहियो दीनी तालीम हुनखे अहिड़े नमूने सां ॾियो ऐं ख़र्च कोन अथव दीनी तालीम जो असां मदरसनि जे अंदरि ऐं ख़ुदि तक़रीबन 13 साल पढ़ियुसि 2 साल नाज़रा जा 2 साल हिफ़्ज़ जा 8 साल अरबी जा को ख़र्च कोन्हे दीनी मदरसनि जे अंदरि या साॻी 13 सालनि जी तालीम जॾहिं ॿार स्कूल खां शुरू थी करे यूनिवर्सिटी ताईं पहुचंदो त लखा रुपया ख़र्च थींदा ऐं को का ज़मानत कान्हे रोज़गार मिलंदुसि कोन मिलंदुसि अॻिते हू पंहिंजो फ्यूचर ठाहे सघंदो कोन ठाहे सघंदो का ख़बर कान्हे दीनी तालीमी इदारा में को ख़र्च कोन अथव का तकलीफ़ कोन अथव ऐं दावा सां ॻाल्हि चवां हिन में को वधाउ कोन्हे तव्हांजे यूनिवर्सिटी जे हॉस्टल में एतिरियूं सहूलियतूं कोन हूंदियूं जेकी मदरसे जे हॉस्टल में हूंदियूं आहिनि साफ़ सुथरा कमरा हवादार जायूं ऐं खाइण पीअण टे टाइम तमामु सुठो ऐं बहितरीन जहिड़ो जंहिं इदारे जो हाल आहे उहो पूरियूं सहूलियतूं ॾींदा आहिनि पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिशि कंदा आहिनि तंहिं हूंदे असांजो रुझान यूनिवर्सिटी जी तरफ़ हूंदो आहे कॉलेजनि जी तरफ़ हूंदो आहे दीनी इदारनि जी तरफ़ कोन हूंदो हालांकि इहा ख़बर बि अथव इन दीनी इदारे जे अंदरि जेको असांजो बचो पढ़ंदो उनजी दुनिया त इंशाअल्लाह ठहंदी पर आख़िरत बि ठहंदी ऐं इहो ई असांजे लाइ मरण खां पोइ रब्बी जे लाइ पढ़ंदो ऐं रोई करे असांजी माफ़ी बख़्शिश जूं दुआऊं घुरंदो तव्हां औलाद खे दुनियावी तालीम ॾेई छॾी डॉक्टर इंजीनियर प्रोफेसर बनाए छॾियो अहिड़ा मिसाल मौजूदु अथव जनाज़े जे अंदरि पुटु मौजूदु आहे पीउ जो जनाज़ो आहे दुआऊं यादि कोन त रोए त पियो घणे पीउ जे फ़राक़ में वफ़ात ते रोए त घणे पियो दुख त सदू हूंदसि पर हुनखे दुआऊं जनाज़े जूं यादि कोन्हे जेके पंहिंजे अबे लाइ पढ़े हुनजी बख़्शिश ॾे तंहिंजे करे इहो असां पंहिंजो ज़हन बनायो हीअ जेके तव्हांजे कोठनि जे अंदरि नंढा नंढा मदरसा क़ाइम आहिनि यकीन कयो या ग़नीमत अथव तव्हांजे लाइ हिननि खे क़ीमती सम्झो पंहिंजे लाइ हिन में पंहिंजे बच्चनि खे मोकिलियो उस्ताद वटि बच्चो रोज़ साईं मुंहिंजो नंढड़ो अचे थो कोन थो अचे केतिरो पढ़ियो अथसि ऐं हुन खां पोइ हुनजी हौसला अफ़ज़ाई कयो हुनखे हिमथायो जहिड़े नमूने सां कॉलेज यूनिवर्सिटी में पढ़ंदड़ तव्हांजो ॿार जॾहिं पोज़ीशन खणंदो आहे हुनजी तव्हां दावत रखंदा आहियो हुनखे मोटरसाइकिल वठी ॾींदा आहियो साइकिल वठी ॾींदा आहियो हुनजी का ख़्वाहिश पूरी कंदा आहियो अहिड़ो ई तवजो पंहिंजे उन्हनि ॿारनि ते ॾियो जेके मदरसनि में तालीम हासिल कनि पिया अल्लाह सुब्हानहु व तआला अल्लाह असांजे दीन जी मोहबत